अस्सलाम वालेकुम। अॼु मां वरी तव्हां सां कुझु ॿारनि फ्रॉकनि जा डिज़ाइन शेयर कयां थी। ही लॉन जे बचियल कपिड़नि मां जेके असां घर में पाण सिबिया आहिनि। आज मैं आपके साथ ये बच्चों के, छोटी लड़कियों के लॉन के फ्रॉक्स के कुछ डिज़ाइन शेयर कर रही हूँ, जो कि बचे हुए टुकड़ों में से मैंने खुद घर पे बनाए हैं। ये आहिनि सभु फ्रॉक जेके मां असांजे पंहिंजे कपिड़नि मां बचियल टुकड़नि मां 2 सालनि जे ॿार लाइ ठाहिया आहिनि। मूं तव्हां सां पहिरियों भी कुछ शेयर किया। ये मेरे अपने कपड़ों में से बचे हुए पीसेस थे, जिसमें से मैंने ये 2 साल की बच्ची के लिए घर पे ये फ्रॉक्स बनाए हैं। अच्छा, अब इसमें देखिए जोड़ भी लगे हुए हैं। जोड़ लगाने में कभी भी आप जो है वो शर्मिंदगी महसूस न करें, क्योंकि हम अपने लिए बना रहे हैं और किसी और को धोखा नहीं दे रहे। हमारी मर्जी है, बच्चों को ये कपड़े 3-4 महीने पहनने, उसके बाद किसी काम के नहीं रहेंगे। तो कॾहिं बि जेको आहे न ॻंढ विझंदे तव्हां थोड़ी शर्मिंदगी न महसूस कयो। हिते ॾिसो, ही ॻंढ आहे, यहाँ पे ये जोड़ है। असांजा पंहिंजा कपिड़ा आहिनि ऐं इहो ज़हन में रखो त ही बचियल पीसिस मां ठहियल आहे। हिन जे लाइ असां कपिड़ो ख़रीद न कयो आहे। ये घर में से बचे हुए पीसेस में से बने, हमने खरीद नहीं किया कपड़ा। तो अगर थोड़ा बहुत जोड़ भी लग गया तो कोई मसला नहीं है। और इसका जो घेर है फ्रॉक का वो आड़ा है, ये ठीक है, छो त हिन में बॉर्डर पियो अचे त ही घेर मूं आॾो ई हयो आहे, हिनखे मूं सिधे करण जी कोशिशि न कई आहे ऐं मथां थोरो खुटे पियो त इनखे मूं ही ॻंढ हयो आहे। अच्छा, हाणे ही ब्लैक कलर जो हिन सां एॾो वॾो पीस हुयो बॉर्डर में। अगरि मां हिनखे कटियां हा त फ्रॉक जी लेंथ नंढी थी वञे हा, तंहिंजे करे मूं हिनखे इहो रहण ॾिनो आहे। इतफ़ाक़ सां सेम मैचिंग में ही वीडियो में शायदि कलर्स अहिड़ा नथा लॻनि साॻिया, पर इहे साॻिया ई कलर्स आहिनि जेके हिन बॉर्डर में आहिनि। ये मूं वटि लेस पयल हुई, पहिरियों भी मां हणी चुकी आहियां फ्रॉक्स खे। त इहा लेस जेका आहे मूं हिन कारे जे मथां हई, इन सां हिन कारे जो जेको रुखो पियो लॻे बिल्कुलु, उहो बि थोरो कवर थी वियो ऐं डिज़ाइन भी ठही वियो, फ्रॉक की लेंथ भी पूरी है। तो ये आड़ा मैंने इसमें जो बॉर्डर जो घेर लगाया है, तो उसमें ये ब्लैक था प्लेन। अगर इसको मैं काट देती तो लेंथ कम पड़ जाती फ्रॉक की, कपड़ा कम पड़ जाता। तो मैंने इसको बैलेंस करने के लिए इसके ऊपर ये लेस लगा ली है। ये जोड़ में दिखा चुकी हूँ, ये यूज्ड हैं छोटे छोटे से बटन मोती की तरह के, वो मैंने इस पर लगा लिए। और बैक साइड जो है इसकी आप देखें, ट्रांसपेरेंट बटन लगाए हैं। पोयां मां हिनखे ट्रांसपेरेंट बटन हया आहिनि ऐं इहो मां तव्हांखे पहिरियों बि ॿुधायो हो त मैचिंग न हुजनि त का ॻाल्हि न आहे, घर में ट्रांसपेरेंट बटन वठी रखो, उहे तव्हांजा हर कंहिं सां हली वेंदा, हर फ्रॉक ते तव्हांजा उहे लॻी वेंदा। उनखां पोइ हीउ ॿियो फ्रॉक ॾिसो, हीउ बि हिकिड़े सूट मां बचियल आहे, शर्ट जो पीस आहे ऐं हीउ शलवार जो पीस आहे। त हिनखे बि ही बैलेंस करण जे लाइ हेठि हीअ पट्टी हई आहे हिकिड़ी बॉर्डर में, इसके घेर पे दामन में बैलेंस करने के लिए एक प्रिंटेड पट्टी लगा दी और एक प्लेन का बो जो है वो इसके ऊपर लगा दिया, ताकि ये जो है एक अच्छा लुक दे दे। और बैक साइड इसकी भी आप देख लें कि इसमें भी वही ट्रांसपेरेंट बटन लगे हुए हैं। उनखां पोइ ही आहे हिकिड़ो, ये देखें, इसमें यहाँ पे जोड़ आया है, ये सीधा है, सीधी लाइन है और ये आड़ी लाइन है। तो इस जोड़ को छुपाने के लिए मैंने इस पर लेस लगा ली और बैलेंस करने के लिए वही लेस जो है वो नीचे भी लगा ली। तो हिन में विच में ॻंढ आयो आहे, त हिन ॻंढ खे बैलेंस करण जे लाइ मूं इनखे डिज़ाइन करण जे लाइ लेस हणी छॾी आहे ऐं हेठि बि उहा साॻी लेस जेका आहे फ्रॉक खे बैलेंस करण जे लाइ। ऐं सेम हिन जी बैक साइड ते बि जेको आहे ही ट्रांसपेरेंट बटन लॻल आहिनि। त हीअ बि हिकिड़े सूट मां बचियल आहे, ही प्रिंटेड शर्ट पीस आहे, ही प्लेन शलवार जो पीस आहे। उनखां पोइ नेक्स्ट वारो ही ॾिसो तव्हां, ही बि सूट जो ई बचियल आहे, ही शर्ट जे प्रिंट सां गॾु उन में प्लेन हुयो ऐं ही वाइट। त मूं हिनखे हेठि हीअ लेस बि हई आहे ऐं हिनखे मथां हीअ रिबिन हई आहे ऐं हिते मथे बि जेका आहे हिन में मूं इहा रिबिन ऐं लेस हई आहे ऐं ॿाहनि ते भी इहा रिबिन हई आहे। तो ये इसमें मैंने ये लेस और रिबिन लगा के और इसमें से ये एक फ्रॉक कंप्लीट किया है। और इसके भी बैक साइड पे जो है वो ट्रांसपेरेंट बटन लगे हुए हैं। उनखां पोइ आहे ही ॾिसो, ये एक शर्ट में से बचा हुआ पीस है और ये जो बॉर्डर है ये किसी और सूट में से बचा हुआ था। इसकी लंबाई पूरी नहीं हो रही थी, तो मैंने ये नीचे ये बॉर्डर लगा दिया, उसकी लंबाई भी पूरी हो गई, बॉर्डर भी यूज़ हो गया और ये खूबसूरत भी हो गया। त ही ॿिए कंहिं सूट मां बचियल बॉर्डर हो ऐं ही कंहिं ॿिए शर्ट मां बचियल आहे। त हिन जो मूं बैलेंस करण जे लाइ ऐं हिन जी लेंथ खे पूरो करण जे लाइ मूं हेठां इहो बॉर्डर हयो आहे। त हिन सां हिन में ख़ूबसूरती भी अची वई, हिन जी ड्रेग भी फ्रॉक जी पूरी थी वई ऐं जेको बॉर्डर भी यूज़ थी वियो। ऐं हिन बॉर्डर सां बैलेंस रखण जे लाइ ही हिकिड़ो गुल मूं
जेको आहे मुंहिंजो पंहिंजो हथ जो ठहियलु आहे, इहो मां हिन जे मथां हणी छॾियो। साइड में ही फ्रिल्स आयूं आहिनि ऐं हिन जी बैक साइड ते बि जेको आहे ट्रांसपेरेंट बटण लॻल आहिनि। उन खां पोइ हीउ ॾिसो, हीउ बि हिकिड़े सूट जो बचियलु आहे। अच्छा, हीउ जेको आहे मूं वटि हिकिड़ो वेकिरो बॉर्डर हुयो, इहो ड्रिगियूं ॿ पटियूं हुयूं, उन्हनि खे कटे मूं हिननि में जोड़ विझी मां हीउ घेर ठाहियो आहे। ये लंबा सा एक बॉर्डर था, 2 लंबी पट्टियाँ, और उसको काट काट के मैंने इस तरह से जोड़ा है और इसका घेर बना लिया। और उसके साथ ये जो है शलवार के पीस में से इसका ऊपर का बॉडी का हिस्सा बनाया है। सेम प्रिंट में से इसमें पाइपिंग्स लग गई। ये फूल मैंने बनाना सिखाए हैं, ये भी मेरे बनाए हुए हैं। और इसको मैंने प्लेन लग रहा था तो अच्छा नहीं लग रहा था, तो मां हिन जे मथां इहो जेका आहिनि गुल हया आहिनि, त जीअं ही थोरो बैलेंस थी वञे। हिन जी बि बैक साइड ते सेम उहो ई ट्रांसपेरेंट बटन। ही बि ॾिसो, हाणे ही हिकिड़े अलॻि सूट जो बचियल प्रिंट हो ऐं ही अलॻि सूट जे शलवार जे पीस मां बचियल हो, त हिन ॿिन्ही खे मिलाए करे मूं हिकिड़ो फ्रॉक ठाहियो आहे। ऐं हिन जी वेकर खे पूरे करण जे लाइ पासनि ते ही पीसिस हया आहिनि, जोड़ खे ढकण जे लाइ लेस हई आहे, त डिज़ाइन बि थी वियो। ऐं घेर जी ड्रेग पूरी करण जे लाइ मथे प्लेन हयो आहे, हेठि प्रिंटेड हयो आहे, ऐं वरी हिन जोड़ ते हीअ लेस हई आहे, त हिन जो मथे सां बैलेंस भी थी वियो। तो ये 2 अलग अलग कपड़ों में से बचे हुए पीसेस हैं। इसका मैंने ये फ्रॉक बना लिया। और आप ये देखें कि जोड़ पे मैंने कितनी प्यारी सी एक लेस लगा ली है, और बैक साइड इसकी भी जो है वो उस पर ट्रांसपेरेंट बटन लगे हुए हैं। अब एक और फ्रॉक है, ये एक मैं पहले भी आपको दिखा चुकी हूँ, ये उसी में से बचा हुआ है। शर्ट पीस में से इतना बच गया, लेकिन ये कि घेर की चौड़ाई जो है वो पूरी नहीं हो रही थी, घेर जी वेकर पूरी न पई थे। इन लाइ मूं हिन में विच में ही हिकिड़ो प्रिंटेड पीस हयो आहे जंहिंमें कलर्स कोन्हनि, ऐं हिन जे ॿाहनि ते मूं फ्रिल हणी छॾी आहे। ऐं बैक साइड हिन जी बि ॾिसो ही ईअं ई आहे। अॻियां जेको आहे ही ग्रीन ऐं रेड प्रिंट आहे, पोयां इहो कोन्हे। ऐं ही जेको आहे बटण हिन खे बि उहो ई साॻिया ई लॻल आहिनि। हाणे ही जेके गुल आहिनि, हिन फ्रॉक ते गुल आहे हिकिड़ो, ऐं ॿिया हिन फ्रॉक ते गुल आहिनि। ये मां फुर्सत मिलंदी आहे त मां कपिड़े जे पीसेस मां ठाहींदी रहंदी आहियां। ये मेरे अपने बनाए हुए मैं बनाती रहती हूँ, और इनकी वीडियोस भी अवेलेबल हैं मेरे चैनल पे। तो इस वीडियो के नीचे मैं इसका लिंक दे दूँगी, तो आप उसमें देख सकते हैं अगर कोई बनाना चाहे तो। बहुत आसान है और बहुत खूबसूरत भी लगते हैं। तो ही उहा महिनत आहे जेका घर में पाण करण सां हिकु त असांजो पैसो बचे थो, ॿियो ही नरम मुलायम कपिड़ा गर्मीअ में ॿारनि जे लाइ बहितरीनु आहिनि। ऐं उन खां अलावा त पंहिंजे हथ जी ठहियल शइ जी का ख़ुशी ॿी हूंदी आहे। ऐं यकीन कयो त ही अहिड़ा अहिड़ा पीसिस आहिनि जंहिं मां ॿियो को चया त कुझु कोन ठहंदो, ऐं मां उन्हनि मां ही सुहिणा सुहिणा फ्रॉक ठाहिया आहिनि। इहे तव्हां बि करे सघो था, काई वॾी ॻाल्हि न आहे। सिर्फ़ु शौक़ु हुजे, दिलि चाहे, महिनत करण जो जज़्बो हुजे, त अहिड़ा शाहकार ठाहे था सघजनि। सो मूंखे उमेदु आहे त तव्हांखे ही ज़रूरु पसंदि ईंदा। अगरि ही आइडियाज़ मुंहिंजा वणिया हुजनि त वीडियो लाइक कयो, शेयर कयो, कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त मुस्तक़बिल में बि अगरि मां अञा कुझु सिखारणु चाहियां त तव्हां उहो आसानीअ सां ॾिसी सको। तो हमेशा कहती हूँ मैं प्यार से काम करें। ये मैंने बड़े प्यार से बनाए हैं, ये मैंने अपनी पोती के लिए बनाए हैं। 2 साल की मेरी छोटी सी गुड़िया, उसके लिए मैंने ये बनाए हैं। तो ही तव्हांखे वणंदा ज़रूरु। सो हमेशा प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, कंहिं सुठी शइ सां, कंहिं बहितरीनु ॻाल्हि सां वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।